रखना कमाल ये है, हवा के रित पे दिया जलाना, हवा के रित पे दिया जलाना, जला के रखना कमाल ये है। जरा सी लर्जिश पे जो तोड़ देते हैं सब तालक जमाने के, जरा सी लर्जिश पे जो तोड़ देते हैं सब तालक जमाने के, ऐसो वैसो से बिना ता जुड़ा के रखना कमाल ये है, कमाल ये। किसी को देना ये मशूरा, किसी को देना ये मशूरा कि वो दुख बिछड़ने का भूल जाए, किसी को देना ये मशूरा कि वो दुख बिछड़ने का भूल जाए, फिर ऐसे लम्हे में अपने आंसू छुपा के रखना कमाल ये है, कमाल ये है। ख्याल अपना मिजाज अपना, ख्याल अपना मिजाज अपना, कमाल क्या है जो यार चाहे वो हाल अपना बना के रखना कमाल ये है, कमाल ये है। पिंड में बैठल सबन शागिर्दन उस्तादन रहनुमान और मुझे फ्यूचर से ब्यूरोक्रेट्स के नमस्ते अस्सलाम वालेकुम। अली बारन जो जोश ॾिसी अली बारन जो निश्चित जोश ॾिसी ओडी परे नाई जॾहिं पाण उन्हनि टेलीविजन था कॉमेंट सां अखियूं अखियुनि में मिलाए उन हिमालय जबल जा उन कारूसर जबल जा ऐं गुजे उथींदासीं। ओडी परे नाई जॾहिं पाण उन धरती जा उन वास्तन वागे उन रुपया कोली वागे उन होशू दोदे वागे उन अब्दुल आरिफ वागे और उन असांजा फिक्र पाली जे वागे जे सिंध में पहिरीं इनकलाब जी जोत जगाई हुई। असां हिकु अहिड़ी क़ौम सां वाबस्ता आहियूं जंहिंखे लोअर तबिको चयो वेंदो आहे। पंहिंजे समाज में टे तबिका आहिनि, हिकिड़ो हायर, ॿियो मिडल, टियों लोअर। ऐं हायर जो करे चाहींदो त मिडल मुंहिंजी जॻह ते अचे, हायर जेको सिटीज़न आहिनि उहे चंद अग्रनि में घणनि जे बराबरि आहिनि, ऐं जेको मिडल तबिको आहे उहो करे न चाहींदो त लोअर तबिको मुंहिंजी जॻह ते अचे। सो इहो असांखे फ़ैसिलो करिणो आहे त फ्यूचर में असां उन्हनि जागीरदारनि उन्हनि बूतारनि उन्हनि पढ़ियलनि उन कर्मजनि खे पंहिंजो पाण ऐं तारीख़ जे वारकनि में कीअं मल्हायूं था। तव्हां दुनिया जी तारीख़ खे पढ़ो, तव्हां दुनिया जी तहज़ीब खे पढ़ो, तव्हां सिर्फ़ु पंहिंजे कोर्स ताईं महदूद न हुजो, तव्हां रुगो रटाफिकेशन ताईं महदूद न हुजो, तव्हां सक्रात के पढ़ो, तव्हां लेनिन के पढ़ो, तव्हां डॉक्टर ची गारा के पढ़ो, तव्हां नेल्सन मंडेला के पढ़ो, तव्हां शेक्सपियर के पढ़ो, तव्हां यूनियन जे उन्हें चले उन्हें बागी उन बकरी जे धनार उन्हें शेक्सपियर के पढ़ो, तव्हां इंग्लैंड जे गलियुनि में उन्हें रोलाक ऐं बकरियुनि जे धनार ऐं उन्हें चोर बुकनि जे चोर हुयूं तो चा तव्हां खीसे मां पैसा कढो, उहो चोर मेलनि मां बुक चोरी कंदो ऐं बुक पढ़ी करे दुनिया उनखे मञे थी। छाजे करे मञे थी? उन्हनि इल्मु त चाह रखियो। उहे क़ौमूं जेके इल्मु त चाह रखंदियूं आहिनि या एकवीह सदी में जेके क़ौमूं इल्मु जहिड़े ज़हर खां महिरूम रहियूं उहे पुठिते फली कमर खां पुठिते पइजी वेंदियूं। तव्हां उन्हनि माण्हुनि जा मिसाल वठो जेके तारीख़ में पंहिंजो पाण मल्हाया। मूंखे उहे माण्हू वञा जेके पंहिंजो पाण मल्हाया लोई लड़ी बजाया। त अचो उन भूतान जो मुक़ाबिलो कयूं जेके पाण खे चवनि था यू आर अनएजुकेटेड। आई वांट टू टेल देम यू आर अनएजुकेटेड, यू आर नॉट अनएजुकेटेड। Today is a capital the world. We are being too educated. Who can say that we are uneducated? We are being too educated. I want to challenge them all the men. असां उन भूताननि उन जागीरदारनि उन्हनि माफिया खे ॿुधाइण था चाहियूं त असां being educated आहियूं। We want to bring education revolution. असांखे तइलीमी इनकलाब जी ज़रूरत आहे। असांखे उन इनकलाब जी ज़रूरत आहे जो नेल्सन मंडेला अमेरिका में आंदो। असांखे उन इनकलाब जी ज़रूरत आहे जो चाइनीज़ चले ऐं हैरोनी माल ताईं चीन में आंदो। असांखे उन इनकलाब जी ज़रूरत आहे। उहा चाइनीज़ जेके यूपे पाकिस्तान सां मुआदो कयो आहे ऐं चाइनीज़ उन टाइम में चरिया हैरोनी हूंदा ऐं उहे पाण खे घणो पहुचे हूंदा ऐं पाण उन खां अॻिते हूंदा हुआसीं। पर उन्हनि छा कयो? पंहिंजे ईंदड़ नस्ल खे एजुकेशन ॾिनी। उन्हनि पंहिंजे ईंदड़ नस्ल खे एजुकेशन ॾिनी। हाणे पाकिस्तान सां सीपेक मुआदो कयो चाइना। इहो छा लाइ कयो तव्हां सम्झो था? त चाइना में आदमशुमारी एतिरी आहे जो माण्हू रही बि था सघनि। पोइ उन्हनि सीपेक मुआदो कयो, लखे चाइनीज़ पाकिस्तान में जान